पहिरीं मई मज़दूरनि जो आलमी ॾींहुं ऐं सिंध जे मज़दूर मुलाज़मनि तोड़े हारियुनि जे हक़नि जा सवाल हल थियण घुरिजनि। रिपोर्ट मंज़ूर कालरो। दुनिया जे घणनि मुल्कनि में पहिरीं मई सन 1989 में शिकागो अमेरिका जे मज़दूरनि पारां शुरू थियल डिघी जिदोजहद फासिन ऐं क़ुर्बानीनि बाद कामयाबी मिलण जी मुनासिबत सां मज़दूरनि जो आलमी ॾींहुं शानदार अंदाज़ सां मल्हायो वञे थो। मज़दूरनि मथां ज़ुल्म जो आगाज़ त घणो आगाटो रहियो आहे, पर 1966 में अमेरिका खां शुरू थियल ही लाट दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में रोशन थींदी वई, छो जो मज़दूरनि मथां ज़ुल्म, नाइंसाफ़ी, तशद्दुद, ग़ुलामी जी ज़ंजीरुनि जी तोक सबबि नेठि चिणग मुंबट बणण जी ज़ालिमनि खे ललकारियो। तंहिं करे हिन तहरीक जे मुतालबनि खे मञता मिली, जंहिं शाहूकारनि, कारखाननि जे मालिकनि ऐं नाइंसाफ़ीअ ते ॿधल हुकूमतनि नेठि कंदे भॻो ऐं मज़दूरनि जी मज़दूरी, जीअं त मज़दूर तहरीक जो हक़ ते ॿधल आवाज़ मज़बूत ज़ंजीरनि खे तोड़े ताक़तवर जी सख़्तियुनि खे पेरनि में लताड़ण जो आगाज़ शिकागो मां बुलंद थियो आहे। तंहिं करे इन शहर समेत बहादुर मज़दूरनि ऐं सदन अॻवाननि खे न विसारींदे यादि कयो वञे थो। ॾिसणो इहो आहे त अमेरिका में सन 1966 ईस्वीअ खां 1989 ताईं लाॻीतो कुशालनि, तकलीफ़नि, गिरफ़्तारियुनि, जेलुनि जी सख़्तियुनि ऐं फांसियुनि वारी कामयाब जिदोजहद जो अॼु जो दौर वारनि मज़दूरनि, हारियुनि ऐं मुलाज़िम पेशी खे लाभ हासिल थी रहियो आहे या न। इन मंज़रनामे में पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध सूबे जे मज़दूरनि, ख़ुसूसन भठनि, कारखाननि, फैक्ट्रियुनि, शुगर मिल्स, हारपे ते मज़दूरी कंदड़ सरकारी ऐं ख़ानगी इदारनि जे मज़दूरनि जी हालतुनि जो जाइज़ो वठण सां मालूम थींदो त सिंध जो मज़दूर अञा बि ज़ुल्म, नाइंसाफ़ियुनि ऐं सख़्तियुनि जे चढ़ियल आहे। पाकिस्तान में मज़दूरनि जे मसइलनि बाबति अक्सर सरकार को ख़ासि ध्यानु न ॾियण करे अॼु बि मज़दूरनि जी हालत में फेरो ॾिसण में न ईंदो। साॻी कसम पुड़सी वारी हालत जे करे मज़दूर ऐं हारी अनेक तकलीफ़ुनि में विकोड़ियल ॾिसपा। केतिरनि ई इदारनि में वॾे अरसे खां बतौर कचो मज़दूर, कैजुअल वर्कर या ठेकेदारी सिस्टम हेठि कमु कंदड़ खे क़ानून मूजिबि पके मुलाज़िमनि न ॾियण जूं नाइंसाफ़ियूं थियण लॻियूं आहिनि। हिन ॾिस में केतिरनि ई सरकारी इदारनि में मज़दूरनि हेठियुनि ग्रेडनि जे मुलाज़िमनि सां इंसाफ़ न थियण, पघारनि में इज़ाफ़ो न करण ऐं हक़ न मिलण जा एहतिजाज हथरादो इंक्वायरियुनि वसीले आफ़ीसरनि मुलाज़िमनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करण, ख़ासि तौर स्टील मिल ऐं सुई सिधड़नि गैस कंपनी जे मज़दूरनि ऐं मुलाज़िमनि खां नंढनि आफ़ीसरनि सां इंसानी नाते मदद जी ज़रूरत सम्झी वञे थी। हिन ॾिस में पाकिस्तान जे सभिनी सूबनि, ख़ासि करे सिंध सूबे जे मज़दूरनि लाइ फ़लाही मनसूबा, औलाद जी कोटा, हुनरी सिख्या जा मुख़्तलिफ़ प्रोग्राम शुरू करण, सिंध औलाद जे आला तालीम वास्ते सेकार करण सां गॾु इदारनि में माज़ूरनि जी कोटा ते अमल करण, धारियुनि मुल्कनि जे भाॼुकड़नि ख़िलाफ़ एक्शन खणण खे निकाली ॾियण, EOBI इदारे खे सरगर्म कंदे वधि खां वधि मज़दूरनि, मुलाज़िमनि खे नेटवर्क में आणण लाइ अपील कजे थी। आख़िर में शिकागो जे बहादुर मज़दूर अॻवाननि खे कामरेडनि जे ॿोली में सुर्ख़ सलाम पेश कजनि था।